कीअं था ॾिसो सर दरियाह वारे मसइले जे हवाले सां जीअं मूं इंट्रो में बि चयो त करोड़े माण्हू पंहिंजे दरियाह खे बचाइण लाइ मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि। सो हिन तहरीक खे अव्हां कीअं था ॾिसो, माण्हुनि जी जेका तहरीक आहे, ऐं अव्हांखे छा थो लॻे त हिन तहरीक जे नतीजे में जेके ही करोड़े माण्हू आहिनि पंहिंजे दरियाह खे बचाइण में कामयाब थी वेंदा? First of all, thank you for inviting me. And बहरहाल असांखे सिंधु जे दरिया जे हवाले सां जेके कैनाल्स असांखे थोरो माज़ी में बि वञणु घुरिजे। त माज़ी में सभिनि खां पहिरां अहिड़ा एहतजाज किथां खां स्टार्ट थिया? मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं सभिनि खां पहिरियों अंग्रेज़नि जे दौर में 1859 जी बिल्कुलु, आई होप आई एम नॉट रॉन्ग, फर्स्ट ईअं ई हिकिड़ी बग़ावत शुरू थी जॾहिं पहिरियों कैनाल सिंधु मां निकितो। त इहे साज़िशूं ऐं इहे जेको आहे सिंध खे नुक़सानु ॾियण वारी पॉलिसियूं पंजाब जूं ज़्यादतियूं पुराणियूं आहिनि। ऐं पर तव्हां माज़ी में हिकिड़ो सभिनि खां वॾो मिसाल ॾींदुमि कालाबाग डैम जो। जी बिल्कुलु। त उन में जीअं मोहतरमा शहीद उन्हनि कमो शहीद ते धरणो हुयो, पाण उते वेठा, त उन ऐं कालाबाग डैम बंदि थियो। त इंशाल्लाह मूंखे उमेदु आहे त हे बि ईअं ई दफ़न थी वेंदो। सही, बिल्कुलु। ऐं माज़ी में असीं ॾिसूं था त हिकिड़ी शानदार तहरीक कालाबाग डैम जे ख़िलाफ़ बि रही ऐं कमू शहीद वारो हिकिड़ो तारीख़ी धरणो हो ऐं उनखां पोइ नेठ उन्हनि खे पोइते हटिणो पियो। अच्छा, हाणे जेकॾहिं हीउ जेको मसइलो थियो आहे त मुख़्तलिफ़ जेके दलील पंजाब मंझां असां वटि अचनि पिया, नून लीग जा जेके अॻवान जॾहिं उहे टॉक शोज़ में कंहिं में वञनि था या कंहिं प्रोग्राम में ॻाल्हाइनि था, त उहे हिकिड़ो दलील था पिया ॾियनि त भई पंजाब त पंहिंजे हिसे जे पाणी ते पियो केनाल ठाहे ऐं सिंध जो जेको एतिराज़ु आहे उन ते अजायो आहे। छा वाक़ई जो पंजाब जे हिसे जो पाणी आहे जंहिं ते हू केनाल ठाहिणु वञनि पिया? हालांकि इन ते हिकिड़ा सुठा दलील बि अचनि पिया जेके पाणी वाटर एक्सपर्ट आहिनि सिंध जा। सो अव्हां इन दलील खे कीअं था ॾिसो जेको पंजाब जो दलील आहे? शायदि इन्हनि को लेटर बि लिखियो आहे पंजाब गवर्नमेंट। जी बिल्कुलु। एंड उन जे हवाले सां उहो लेटर शायदि नसीर साहब खिलण जोॻो आहे। त पाणी पंजाब खे घटि थो मिले, सिंध खे घणो थो मिले। त आई थिंक सो ही उहा शइ आहे। हिन महिल केर बि उहो लेटर या तव्हां जेकी न्यूज़ चैनल्स आहिनि रैंडम खणी ॾिसो, सिंध जी छा हालत आहे। 100 years में जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे पाणी जी कमी। 100 years जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। उनखां अलावा जेको असां वटि काश्तकारी आहे हुनजो छा हाल आहे, ऐं असां वटि उन जे करे केतिरियूं डिज़ीज़िस ऐं केतिरो नुक़सानु सिर्फ़ु ज़मीननि जो न, ओवरऑल पाणी जो जर हेठि थी वियो आहे। ऐं तव्हां हाणे बि हलो कंहिं दरिया ते हली बि उते ॾिसूं त पंजाब जी इहा ॻाल्हि चवणु त हिकिड़ी वेग आहे ऑफकोर्स, ऐं इलाही माना ॾुखाईंदड़ आहे त एक तो चोरी ऊपर से सीना ज़ोरी। सही, बिल्कुलु सही था चओ। त इहो ख़त वाक़ई आयो इरसाब में, उन्हनि ख़त लिखियो आहे त सिंध खे ॼण त वधीक पाणी पियो मिले, मतिलबु उन ते ज़ाहिर आहे सिंध हुकूमत जो मौक़िफ़ बि आयो आहे, उन्हनि उनखे रद्द कयो आहे। अच्छा, तीअं मां ॿुधायो पियो न पाणी जी जेका खोट आहे उनजा नुक़सान केतिरा आहिनि? रुगो ज़रात सां गॾोगॾु जेका ॿिया पीअण जे पाणी बि खोड़ शहर सिंध जा अहिड़ा आहिनि, उते बि पाणी जी खोट आहे। पर तंहिंजे बावजूदि पंजाब जो मौक़िफ़ आहे त असां वटि घटि पाणी आहे, सिंध खे वधीक पाणी पियो मिले, ऐं जेकॾहिं पंजाब सां इहा ज़्यादती थी त पोइ पंजाब में अमन मान जी सूरत हाल ख़राबु थी वेंदी, ॼण त हू धमकियुनि ते लही आहिनि पंजाब वारा। हींअर मूंखे शायदि असांजी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे हिन ॻाल्हि खे क्लियर करे चुकी आहे इलाही दफ़ा, ऐं CM साहब बि ऐं चेयरमैन साहब हुजनि, पार्टी जी क़यादत अदी फरियाल ताब साहिबा, एवरीबडी हैज़ क्लियर्ड दिस के अबाउट द कैनाल इशू। त असांखे छा करिणो आहे? पंजाब वारा जेकी इहे धमकियूं था ॾियनि, मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हां सच ॿुधण जी आदत आहे त मुंहिंजे ख़्याल में इहे सच में जेके आहिनि न बग़ैर ॿुधाए सिचुएशन सिंध में थियणु शुरू थी वेंदियूं अगरि इहे कैनाल्स ठहिया। ऐं पाणी, हाउ कैन दे इवन थिंक अबाउट दिस? त पाणी हुननि वटि घटि थो वञे ऐं असां वटि घणो थो वञे। ऑलरेडी हो घटि ज़्यादतियूं करे चुका आहिनि असां सां पुराणे अकॉर्ड्स जे हिसाब सां। हिन महिल जेको असांखे प्रॉमिस्ड वाटर आहे उहो नथो मिले, ऐं वरी जेको आहे हालातुनि
ते असांखे धमकियूं इहे त इलाही पुराणो सदियनि खां हलंदो थो अचे, जॾहिं खां वठी सिंध आहे, जॾहिं खां वठी सिंध कश्मीर खां शुरू थींदी आहे। पर अगरि इहे पाणीअ खे कैनाल्स ठाहे या कुझु बि कंदा त मुंहिंजे ख़्याल में मां आई एम नो बडी टू से दिस बट एवरीबडी इन सिंध, हर माण्हू सिंध जो बच्चो हिन महिल इहो ई थो चए कैनाल समूरा नामंज़ूर। ऐं पोइ इहा जेको आहे अमेरिका में मिसाल ॾिसो, इन नंढी नंढी ग़लतियुनि जे करे सिविल वॉर्स लॻियूं, ऐं असां नथा चाहियूं त अहिड़ो को मसइलो थिए। पर इंशाअल्लाह ताला जेसिताईं सिंध जा हिकिड़ो बि सिंधी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि इहे कैनाल्स न ठहणु ॾींदी, कॾहिं बि इहे कैनाल्स न ठहणु ॾींदी।